दुनिया के गदिलनि शहरनि में भारतीय शहर दहली पहिरियों ऐं पाकिस्तान जो शहर लाहौर ॿियो नंबर। दहली जो एयर क्वालिटी इंडेक्स 635 रिकॉर्ड, लाहौर की हवा में गदिलाण जो इंडेक्स 447 रिकॉर्ड किया वियो। मुल्तान, इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं पेशावर में भी फिज़ाई गदिलाण वारे शहरनि में शामिल। कैफी जा केतिरा ई शहर धुंध जे लपेट में अची विया। पंजाब के मैदानी इलाइक़नि में स्मोक सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते मोटरवेज़ बंदि कया विया। स्मोक सबबि तालीमी सरगर्मियूं भी मुअत्तल थी वियूं। घोटकी, कशमोर, मोहनजोदड़ो, काज़ी अहमद, वगणे परपासे में कोहीड़े सबबि कार वहिंवार मुतासिर। सिजावल जूणे जो भरिसां मुबैना कार इल्ज़ाम हेठि बिठो क़तल। ॻोठ फलहड़ी में सरमद तुनियो पंहिंजी ज़ाल सरदारा ऐं नौजवान फैसल उमरानी खे क़तल कयो। इतलाह ते पुलिस पहुची मक़तूलनि जा लाश इस्पताल मुंतक़िल कया। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार सरमद तुनियो पंहिंजे सहुरे जे घर में तरसियल हो। जवाबदार ज़ाल ऐं नौजवान खे तेज़ धार औज़ार सां क़तल कयो। पुलिस मूजिबि जवाबदार सरमद ऐं संदसि सहुरे अली हसन माछी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मौसमियाती तब्दीलीअ खे मुंहुं ॾियण जे लाइ UN फ्रेमवर्क ते अमल करणो पवंदो। गॾियल क़ौमुनि जे फ्रेमवर्क तहत ख़ासि फंड रखणा पवंदा। मौसमियाती तब्दीलियुनि जे करे उछरंदड़ मुल्क वॾनि ॾुखियाईनि जो शिकार आहिनि। अमीर मुल्कनि खे मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ अॻिते अचणो पवंदो। उछरंदड़ मुल्कनि खे मौसमियाती चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ अमीर मुल्कनि जी मदद घुरिजे। माहौलियाती तब्दीलीअ जे चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ उछरंदड़ मुल्कनि खे 2030 ताईं $6000 अरब घुर्बल आहिनि। तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी तवानाई जे माहौल दोस्त मुतबादिल ज़रियनि जे लाइ भी मदद करणी पवंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बागुअ में पाकिस्तान जे मेज़बानी हेठि क्लाइमेट फाइनेंस गोलमेज़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त गॾियल कोशिशुनि सां ई पेरिस मुआहिदे ते अमल करे सघिजे थो। मौसमियाती तब्दीलीअ लाइ क़दम ईंदड़ नसलुनि जे लाइ लाभाइता साबित थींदा। इंसानियत की बका ग्लेशियर्स के तहफ़्फ़ुज़ सां मशरूत आहे। पानी के ज़ख़ीरनि खे महफ़ूज़ बणाइण जे लाइ ग्लेशियर्स जो तहफ़्फ़ुज़ अणचर आहे। पाकिस्तान में ग्लेशियर्स मां 90% पानी हासिल थिए थो। गर्मी पद वधण सां ग्लेशियर्स जो तेज़ीअ सां पिघिरजण ॻणितीअ जोॻो आहे। ग्लेशियर्स जे तहफ़्फ़ुज़ लाइ असराइता क़दम खणणा पवंदा। वज़ीर आज़म जो ग्लेशियर्स जे तहफ़्फ़ुज़ बाबति तक़रीब खे ख़िताब।